आलू आहिनि उहे बि सुठे नमूने सां ॻरी विया आहिनि। त हाणे मां इन में ऐड कंदमि ॻाढ़ा मिर्च ऐं इन्हनि खे एतिरो पचाईंदासीं त हे जेके असांजा ॻाढ़ा मिर्च आहिनि इन्हनि जो हिकिड़ो जेको कचोपन आहे बसि उहो दूरि थी वञे। अच्छा, इन सां गॾोगॾु इन में शामिलु कंदासीं सुका कुटियल धाणा। ये भी तमामु मज़ो कंदा आहिनि। इहे मां इन में शामिलु कया। थोड़ी इन जी जेका बाहि आहे उहा कंदासीं तेज़ ऐं थोड़ो इन खे चिमचो घुमाईंदा हलंदासीं ऐं इन्हनि खे फ्राई कंदा हलंदासीं बसि 1-2 मिंटनि जे लाइ। थोड़ा जेके धाणा आहिनि उन्हनि जी मां कटिंग थी कयां त जीअं असां पंहिंजे आलुनि में बि शामिलु कयूं ऐं वाङणनि में बि। ऐं मूंखे त सुठो लॻंदो आहे हेठि थोड़ा पटाटा जेके आहिनि से लॻी वञनि, तमामु मज़ेदार थींदा आहिनि। पर हाणे तव्हां पंहिंजे हिसाब सां ॾिसिजो। अच्छा, थोड़ा धाणनि जी बि कटिंग था कयूं, पंहिंजे हिसाब सां तव्हां इनखे सर्व कयो। मूंखे त जेके भॻिरियल राइस हूंदा आहिनि उन्हनि सां गॾु बि इहे जेके तरियल आलू आहिनि इहे तमामु सुठा लॻंदा आहिनि। अच्छा, जेको असां ॻाढ़ा मिर्च ऐड कया आहिनि उन्हनि खे शामिलु करण खां फ़ौरन बाद इन खे सर्व न कजो। जेकॾहिं उन्हनि जो कचोपन महसूसु थींदो त उहो बिल्कुलु बि सुठो न लॻंदो। थोड़ो ज़रूरु पचायो। अच्छा, हाणे छा था कयूं त थोड़ा धाणनि जी कटिंग था कंदा हलूं। चलो जी, ये अची विया धाणा। ऑलमोस्ट असां जूं जेके रेसिपीज़ आहिनि उहे बिल्कुलु तैयार आहिनि। त बसि हाणे इन्हनि जी थोड़ी गार्निशिंग कंदासीं। अच्छा, थोड़ा जेके डंडीअ वारा धाणा आहिनि उहे स्टार्टिंग में शामिलु था कयूं। धाणनि जी बि हिकिड़ी पंहिंजी ज़बरदस्त ख़ुशबू हूंदी आहे। असांजा जेके बि देसी खाधा आहिनि उहे धाणनि सां ज़बरदस्त थी वेंदा आहिनि। अच्छा, कोई बि सर्विंग प्लेटर अहिड़ो हुजे जंहिंमें तव्हांजो खाधो सुठे तरीक़े सां नज़र अचे ऐं असां सर्व कंदासीं पंहिंजूं ॿई रेसिपीज़। चलो, वाङणनि जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां प्लेट घणी बहितर आहे त जीअं तव्हांखे सुठे नमूने सां नज़र ईंदा। अच्छा, इन में धाणा ऐड कयासीं ऐं धाणनि खे ऐड करण खां बाद में थोड़ो उनखे चिमचो हिलाईंदासीं। अच्छा, थोड़ो जेके पटाटा आहिनि उन्हनि खे कुक थियण था ॾियूं ऐं जेके असांजा वाङण आहिनि उन्हनि खे सर्व था कयूं। ऐं अगेन उहा ई ॻाल्हि त इन्हनि जा हल्का हल्का बसि इन्हनि जा मुंहुं पचाईंदासीं बसि। चलो जी, ये अच्छी है आसान। वाङण साइड्स थोड़ी प्लेन था कयूं। थोड़ा ऐड कंदासीं धाणा। अच्छा, थोड़ो मां इन ते स्क्वीज़ कंदमि लेमन। तमामु ज़बरदस्त थींदा आहिनि। तव्हां ट्राई ज़रूरु करे ॾिसिजो। मसाला तव्हांजे घर में मौजूदु हूंदा। हींअर ई तव्हां वाङणनि खे घुरायो ऐं इहे ज़बरदस्त वाङण जेके आहिनि से तयारु कयो। पटाटा आहिनि इन्हनि में बि ऐड कंदासीं लीमे जी रस। थोड़ो फ्राई करे बसि मां इनखे सर्व थी कयां। रिकेप तव्हांखे ॾींदा था हलूं।
असांजा उहे घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे। अॼु असां तयारु कया आहिनि तरियल वाङण ऐं तरियल पटाटा। तरियल पटाटनि जे लाइ हाफ के जी मां वटि पटाटा हुया। 2 मां इन में ऐड कया आहिनि टमाटनि जा स्लाइसिस, थोड़ा ऐड कयासीं सुका धाणा, लूणु शामिल कयोसीं, हेड्र ऐड कईसीं ऐं ॻाढ़ा मिर्च। पर भगार जेको ॾिनोसीं उन में थूम ऐं सुका जेके असांजा गोल ॻाढ़ा मिर्च हूंदा आहिनि उहे शामिल कयासीं, थोरो ज़ीरो ऐड कयोसीं, सावा मिर्च ऐड कयासीं, ज़बरदस्त ख़ुशबू अचणु शुरू थी वई। टमाटनि जी लेयर विछायो ऐं उन खां मथे तव्हां ऐड कयो हुन में पटाटा ऐं शुरूआत में लूणु ऐं हेड्र शामिल कजो। जॾहिं टमाटा सुठे तरीक़े सां पटाटा ॻरी वञनि पोइ असां हिन में ऐड कंदासीं सुका धाणा ऐं ॻाढ़ा मिर्च। बसि उन खां बाद में तव्हां हिनखे मिक्स करे सावा धाणा ऐड कयो ऐं तव्हां हिनखे सर्व कयो। तमामु ज़बरदस्त असांजी अॼु जूं 2 रेसिपीज़। ऐं मां थोरो हुनखे तेज़ बाहि ते पचायो आहे त जीअं हेठियां जेके असांजा पटाटा आहिनि उहे ज़बरदस्त क्रिस्पी सां फ्राई थी वञनि। ॾिसण में बि तमामु ख़ूबसूरत लॻंदा आहिनि ऐं टेस्ट बि इन्हनि जो तमामु ज़बरदस्त आहे। स्पेशली चपाती सां गॾु मूंखे चांवरनि जी मानीअ सां बि तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। तव्हां चांवरनि जी मानीअ सां बि इनखे सर्व करे सघो था। अच्छा, थोरो मथे अञा ऐड कंदासीं सावा धाणा, ऐं जेकॾहिं मां तव्हांखे वाङणनि जो रिकैप ॾियां त वाङणनि में बि हिकिड़ो बेसिकली असां मसालो ठाहियो हुयोसीं ऐं उन मसाले में लूणु, हेड्र असां हुन में शामिल कईसीं, सुका धाणा हुया, ॻाढ़ा मिर्च हुया। तमामु मसाले खे गॾु तव्हां मिलाए करे पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो टीस्पून खणो लूणु, 2 टीस्पून तव्हां ऐड कयो हुन में ॻाढ़ा मिर्च, 2 टीस्पून सुका धाणा, हाफ टीस्पून शामिल कयो हेड्र। ऐं जेकॾहिं इहो मसालो बची बि पए थो त को टेंशन जी ॻाल्हि न आहे, तव्हां ॿीहर इनखे कंहिं बि पंहिंजे भाॼीअ में ऐड करे सघो था, छो त ऑलमोस्ट इहे ई मसाला आहिनि जेके असां शामिल कंदा आहियूं। थोड़ा धाणा पटाटनि ते अञा ऐड था कयूं, लेमन बि स्क्वीज़ कयोसीं। बसि चलो हाणे वक़्तु बि थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं आवाज़ किचन जी फ्रेश एपिसोड सां गॾु, ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।